अस्सलाम वालेकुम नादरीन, तवानिस्ते हक़सत न्यूज़। नादरीन तव्हां ख़बर शामिल कंदालो मलीर खां, जिथे मलीर यूसी रज़ाकाबाद जो सीवरेज सिस्टम नाकारा गंदो पानी गलियुनि में दाख़िल थियण लॻो आहे। गंद किचिरो 7 महीननि में सिर्फ़ हिकु दफ़ो खणनि था ॻोठाणनि जो एजाज़। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले काउंसिल जे इंतिज़ामिया खे केतिरा भेरा लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं पर को बि अमल न थी सघियो आहे। हुननि जो वधीक चवणु हुयो त ज़िले काउंसिल ऑफिस रज़ाकाबाद में हूंदी बि असां उन्हनि जे ॻोठनि खे नज़र अंदाज़ कयो पियो वञे ऐं मेनो जा मुंहं खुलिया आहिनि। असांजे मासूम ॿारनि खे केतिरा ई दफ़ा मेहवल में किरी पिया आहिनि ऐं ज़ख़्मी थिया आहिनि। उन्हनि चयो त करोड़नि रुपयनि जा फंड कागज़नि जे कारवायुनि में थियनि था पर 1 रुपये जो कम भी नथो थिए। अलाए फंड किथे ख़र्च थियनि था का ख़बर ई नथी पए। अगर गंदगी किचिरो न खयो वियो त ॿी सूरत में असां पोरी रज़ाकाबाद जो गंद किचिरो ज़िले काउंसिल जे मेन गेट ते उछलाईंदासीं। नाज़रीन, असांखे रिपोर्ट करे रहियो हो सलमान शाह, हक़सत न्यूज़, मलीर।